उज़्बेकिस्तान के सदर शौकत मिर्ज़ियोयेव की दावत ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ 2 ॾींहनि जे दौरे ते उज़्बेकिस्तान के तख्तगाह ताशकंद पहुतो। उज़्बेकिस्तान के वज़ीर आज़म अब्दुल्ला आरिपोव, उज़्बेक परॾेही वज़ीर बख्तियार सैयदोव, ताशकंद के मेयर उमर ज़ाकोफ, पाकिस्तान में उज़्बेकिस्तान के सफ़ीर अली शेर तख्ताइब ऐं पाकिस्तान के उज़्बेकिस्तान में मुक़र्रर सफ़ीर अहमद फारूक समेत आला सफ़ारती ऐं सरकारी अमलदारनि वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो इस्तक़बाल कयो। ताशकंद के हवाई अड्डे ते वज़ीर आज़म ऐं पाकिस्तान के वफ़द के इस्तक़बाल लाइ उज़्बेक हथियारबंद फौज जो चुस्त दस्तो मौजूद हो, जंहिं गार्ड ऑफ ऑनर पेश कयो। वज़ीर आज़म ताशकंद में यादगार आज़ादी जो दौरो कियो, जिते शहबाज शरीफ गुलन जूं चादरूं चाढ़े उज़्बेकिस्तान के अज़ीम तारीख़ी शख्सियतुनि खे भेटा पेश कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ उज़्बेक सदर शौकत मिर्ज़ियोयेव सां मुलाक़ात कंदो, जंहिंमें उज़्बेकिस्तान ऐं पाकिस्तान विच में वापार, सीड़पकारी, तवानाई, बचाव, सलामती ऐं तालीम समेत मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधीक वधाइण ते ॻाल्हियूं थींदियूं। ॿिन्ही अॻुवाणनि विच में गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि तोड़े इलाइक़ाई ऐं आलमी मामलनि ते बि गौर वीचार थींदो, जिन ते मुलाक़ात बाद पाकिस्तान ऐं उज़्बेकिस्तान विच में गॾियल ॿितरफ़े सहकार ऐं मुफ़ाहमती यादाश्तनामनि ऐं मुआहिदनि ते बि सयूं थींदियूं। पाकिस्तान ऐं उज़्बेकिस्तान जे कारोबारी ऐं सीड़पकारी बिरादरी जे विच में ताउन वधाइण लाइ ताशकंद में पाकिस्तान ऐं उज़्बेकिस्तान बिज़नेस फोरम जो इनकाद बि थींदो, जंहिं में वज़ीर आज़म शहबाज शरीफ शिरकत कंदो ऐं ख़िताब कंदो। जॾहिं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ उज़्बेकिस्तान जे तामीरी सनत जो मुशाहिदो करण लाइ ताशकंद में क़ाइम टेक्नो पार्क जो बि दौरो कंदो। नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक डार, वापार वारो वज़ीर जाम कमाल खान, सीड़पकारी ऐं निजकारी वारो वज़ीर अब्दुल अलीम खान, सुज समा वारो वज़ीर अताउल्लाह तारड़ वज़ीर आज़म जे वफ़द में शामिल आहिनि। उन खां अॻु वज़ीर आज़म शहबाज शरीफ खे अज़रबैजान जे नायब वज़ीर आज़म याकूब अब्दुल्लाह ओ अलो अयोयोब ऐं अज़रबैजान में पाकिस्तान जे सफ़ीर कासिम मुहिउद्दीन ऐं आला सफ़ारती तोड़े सरकारी अहलकारनि अलविदा कयो। उन खां अॻु वज़ीर आज़म शहबाज शरीफ बाको में आसान ख़िदमत मर्कज़ जो दौरो कयो। वज़ीर आज़म खे आसान ख़िदमत मर्कज़ में मिलंदड़ सहूलतुनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। दौरे बाद वज़ीर आज़म शहबाज शरीफ मीडिया सां ॻाल्हियूं कंदे चयो त आसान ख़िदमत मर्कज़ में समूरियूं सहूलतूं मिलियल आहिनि। रज़ाकार पंहिंजूं ज़िम्मेवारियूं निभाए रहिया आहिनि। Asan Khidmat Center, we have just gone around. It has excellent human resource and most modern public utilities, social services are all available here and can be given access within no time. We also visited their startup center, young boys and girls. हुन चयो त आसान ख़िदमत मर्कज़ जहिड़ो मर्कज़ पाकिस्तान में क़ाइमु थियल आहे। मर्कज़ क़ाइमु करण जो मक़सदु अवाम खे वधि खां वधि सहूलतूं फ़राहम करणो आहे। ख़्वाहिश आहे त आसान ख़िदमत मर्कज़ इस्लामाबाद में बि क़ाइमु कयो वञे।